पाकिस्तान अवामी पार्टी सिंध के कन्वेनर अनवर खान सुमरो ऑर्गेनाइज़र कमेटी सिंध इम्तियाज़ मेमन निज़ामुद्दीन सुमरो ऐं ॿियनि सखर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी मुल्क जो बेड़ो ग़र्क करे छॾियो आहे। 5 सालनि ताईं पाकिस्तान पीपल्स पार्टी जा नुमाइंदा अघु निंड सितल हूंदा आहिनि। जॾहिं इलेक्शन ईंदी आहे त जादू जी लठ खणी अवाम ताईं पहुची इलेक्शन खटे वरी उन्हनि जे हक़नि ते धाड़ो हयो वेंदो आहे। अॻवाणनि वधीक चयो त सदर आसिफ अली ज़रदारी सिंध जी मौत जे परवाने ते सही करे कैनाल ठाहिण वारे जेको ऑर्डर पास कयो आहे उहो सिंध जे आबादगारनि जी ज़मीन बंजर करण जो ऑर्डर पास कयो आहे, जंहिंजी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था ऐं कैनाल ठहण सां सिंध जे 70% पाणी ते धाड़ो लॻंदो। असांजी पार्टी जे हर मुमकिन कोशिश हूंदी त आम माण्हू जो जेको हक़ आहे उन्हनि खे उन्हनि जा हक़ मिलनि। जंहिं करे पाकिस्तान अवामी पार्टी सिंध में आम माण्हुनि सां मुलाक़ात करे ऑर्गेनाइज़िंग कमेटियूं तश्कील ॾिए पई ऐं पहिरीं गॾिजाणी नवाबशाह में थी आहे, ॿी गॾिजाणी सखर में रखी वई आहे। उन मौक़े ते विकास आराई, इम्तियाज़ मेमन, लाला हफ़ीज़ मेमन, हमदुल्ला मेमन, इमरान मस्तोई, मोहम्मद इस्लाम मेमन ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ ज़िलनि खां आयल माण्हुनि शिरकत कई। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची